अस्सलाम वालेकुम। ब्राइटेस्ट फ्यूचर अकेडमी जे प्लेटफॉर्म ते आयल सभिनी महिमाननि खे दिलि जी गहराइनि सां ख़ुशामदीद। साथियों, इंग्लिश ग्रामर जे टेंसन जी सीरीज़ शुरू थी चुकी आहे, जंहिंमें प्रीवियस लेक्चर में असां टू बी जा टई टेंस, प्रेज़ेंट सिंपल टेंस ऐं अॼु असां प्रेज़ेंट कंटिन्यूअस टेंस जे बारे में पढ़ंदासीं। सो लेट्स स्टार्ट। अच्छा, स्टार्ट करण खां पहिरियां हिकिड़ी रिक्वेस्ट आहे, जेकॾहिं नवां आहियो त सब्सक्राइब लाज़मन कंदा, ऐं जेकॾहिं वीडियो ॾिसंदड़ आहियो ऐं पसंदि हुजे त महिरबानी करे दोस्तनि सां शेयर लाज़मी कंदा। प्रेज़ेंट कंटिन्यूअस टेंस, जंहिंखे सिंधी में ज़मान, हाल, इस्तमरारी, मुसलसिले या जारी जे नाले सां सुञातो वेंदो आहे, इन जी सिंपल डेफिनेशन आहे, इट इज़ यूज़ टू एक्सप्रेस एक्शन टेकिंग प्लेस एट द टाइम ऑफ स्पीकिंग। यानी कि ॻाल्हाइण जे वक़्तु जेको कमु ज़ाहिरु कयो वञे उहो असांजो प्रेज़ेंट कंटिन्यूअस टेंस आहे। जीअं मां हींअर सेखारे रहियो आहियां, इहो बि असांजो प्रेज़ेंट कंटिन्यूअस टेंस आहे। हर ज़मान जा हेल्पिंग वर्ब्स हूंदा आहिनि। हिन जा हेल्पिंग वर्ब्स आहिनि is, am and are. is, am, are असांजा to be present to be tense जा helping verbs आहिनि, but there is a difference. present to be tense असां यूज़ कंदा आहियूं just show state or presence, यानी कि हालत ऐं मौजूदगी ज़ाहिर करण लाइ। बट प्रेज़ेंट कंटिन्यूअस टेंस इट्स टोटली डिफरेंट। प्रेज़ेंट कंटिन्यूअस टेंस असां एक्शन जे लाइ इस्तेमालु कंदा आहियूं, जेॾी महिल स्पीकिंग जे टाइम, ॻाल्हाइण जे वक़्तु को एक्शन थी रहियो हुजे। सो आई होप तव्हां सम्झी विया हूंदव। इज़ जेको आहे हेल्पिंग वर्ब, उहो यूज़ कंदा आहियूं जॾहिं असांजो सब्जेक्ट हुजे ही, शी, इट या सिंगुलर नेम। एम असां जस्ट आई सां इस्तेमालु कंदा आहियूं। आर असां इस्तेमालु कंदा आहियूं जॾहिं असांखे वर्ब सब्जेक्ट मिलियल हुजनि, वी, यू, दे ऐं प्लूरल। नोट, वी यूज़ इंग विथ मेन वर्ब्स इन दिस टेंस। असां हिन ज़मान में चाहे नेगेटिव हुजे, चाहे सवाली हुजे, चाहे बयानी हुजे, हर हिकु जुमिले में असां मेन वर्ब सां गॾु इंग लॻाईंदासीं हिन ज़मान में। सिंधी में निशानियूं जेके हिन टेंस खे ज़ाहिरु कंदियूं आहिनि, जेके असांखे सम्झण में मदद ॾींदियूं आहिनि, उहे आहिनि रहियो आहे, रहिया आहिनि, रही आहे, रहिया आहियूं, रहियो आहियां। एग्ज़ाम्पल, आई एम प्लेइंग अ गेम, इट मीन्स मां रांदि खेॾी रहियो आहियां। दे आर रिमेंबरिंग अ लेसन, उहे सबक़ु यादि करे रहिया आहिनि। आख़िर में रहिया आहिनि, रहियो आहियां, रहियो आहे जा लफ़्ज़ अचनि था, जिन मां ज़ाहिरु थिए थो त इहो टेंस असांजो प्रेज़ेंट कंटिन्यूअस आहे। ही इज़ सिंगिंग सॉन्ग, हू गाना ॻाए रहियो आहे। स्ट्रक्चर टेंस जा पाण खे बेसिकली ख़बर आहे, चार सेंटेंस जा टाइप हूंदा आहिनि: असर्टिव, नेगेटिव, इंट्रागेटिव एंड इंट्रागेटिव नेगेटिव। सो उन जो स्ट्रक्चर आहिनि त इहे टेंस जेको प्रेज़ेंट कंटिन्यूअस जो आहे, उन जो स्ट्रक्चर कहिड़ो आहे, असर्टिव सेंटेंस जे लाइ ऐं नेगेटिव सेंटेंसिस जे लाइ। सभ खां पहिरियों असर्टिव सेंटेंस असां कीअं जोड़ींदा आहियूं? सभ खां पहिरियों सब्जेक्ट रखंदा आहियूं, उन खां पोइ हेल्पिंग वर्ब, उन खां पोइ मेन वर्ब सां गॾु इंग ऐं लास्ट में असां ऑब्जेक्ट। फॉर एग्ज़ाम्पल, शी इज़ अवर सब्जेक्ट, इज़ helping verb, writing a letter, writing is a main verb, we use also ing, and a letter is our object. Come on, the next structure, negative structure कीअं ठाहींदा आहियूं? नेगेटिव स्ट्रक्चर आहे सेंटेंस ठाहिण जे लाइ पहिरियां सब्जेक्ट रखंदासीं, पोइ हेल्पिंग वर्ब, पोइ नॉट, पोइ मेन वर्ब प्लस इंग एंड लास्ट ऑब्जेक्ट। सेम एज जीअं ॾिसो, शी इज़ नॉट राइटिंग अ लेटर, पहिरियां सब्जेक्ट, पोइ हेल्पिंग वर्ब प्लस में नॉट, मेन वर्ब प्लस में इंग एंड लास्ट में ऑब्जेक्ट। असांजो स्ट्रक्चर सेंटेंस जो जेॾी महिल असां इंट्रोगेटिव ठाहींदा आहियूं, इंट्रोगेटिव जे लाइ छा थींदो आहे? सवाली जुमिलनि जे लाइ सभ खां पहिरियां हेल्पिंग वर्ब जेको आहे सब्जेक्ट खां बि पहिरियां रखंदा आहियूं। सब्जेक्ट खां पहिरियां हेल्पिंग वर्ब, उन खां पोइ सब्जेक्ट, उन खां पोइ मेन वर्ब, सेम एज इंग विथ मेन वर्ब ऐं लास्ट में ऑब्जेक्ट। हेल्पिंग वर्ब असांजो इज़ आहे, उहो इज़ असां सब्जेक्ट खां पहिरियां रखियोसीं, उन खां पोइ सब्जेक्ट, उन खां पोइ मेन वर्ब प्लस इंग एंड लास्ट में ऑब्जेक्ट। द लास्ट स्ट्रक्चर इज़ इंट्रोगेटिव एंड नेगेटिव। इंट्रोगेटिव ऐं नेगेटिव ठाहिण जे लाइ सभ खां पहिरियों असां हेल्पिंग वर्ब अॻियां रखंदा आहियूं सब्जेक्ट खां पहिरियां, उन खां पोइ सब्जेक्ट ऐं उन खां पोइ नॉट, मेन वर्ब प्लस इंग एंड लास्ट में ऑब्जेक्ट। एग्ज़ाम्पल, इज़ शी नॉट राइटिंग अ लेटर, पहिरियां हेल्पिंग वर्ब रखियोसीं, उन खां पोइ सब्जेक्ट, उन खां पोइ नॉट, पोइ मेन वर्ब प्लस इंग, लास्ट में ऑब्जेक्ट।